लेकिन पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि। ईद हाणे जीअं नज़दीक थिए थी पंहिंजनि जो अहसासु थिए थो। पहिरीं ईद हूंदी तव्हांजी इहा जेका पंहिंजनि खां परे दारुल अमान में जाहिर है दुख होता है, अब अपनों में कैसी ईद होती है जो बंदा गुजारता है। दारुल अमान जिते औरतूं सरकार जी छपर छांव में पनाह वठनि थियूं। सरकारी सतह ते डिविज़नल हेडक्वार्टर्स में जुड़ियल दारुल अमान में पनाह हेठि रहंदड़ औरतुनि जी जेतोणीकि कहाणी त अलॻि अलॻि आहे, पर संदन सूर साॻिया आहिनि। सखर जे दारुल अमान में बेजोड़ शादियुनि ऐं घरेलू अणबड़त खां वेंदे कारें इल्ज़ाम, घरेलू तशदुद ऐं पसंद जी शादीअ खां पोइ संदन वारसनि पारां मिलंदड़ धमकियुनि ऐं केसनि सबबि घणे भाङे औरतुनि पनाह वरिती आहे। दारुल अमान जी दुनिया में जाती पाइण सां पतो पवे थो त हिते मौजूदु औरतुनि खे जान जो तहफ़ुज़ त हासिलु आहे ऐं संदन ॻोठनि खां बहितर सार संभाल बि थिए थी, पर खेनि पोइ बि घर खां परे क़ैद वारो अहसासु झोरींदो रहे थो। छाकाणि त खुलीअ तरह औरतूं न दारुल अमान खां पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿाहिरि वञी सघनि थियूं ऐं न ई पंहिंजी मर्ज़ीअ सां कंहिं मिट माइट या वारिस सां मिली सघनि थियूं। तंहिं करे खेनि क़ैद वारो अहसासु सदाईं रहे थो। सणनि मुलाक़ात लाइ ईंदड़ मिटनि माइटनि खे बि अदालत मां इजाज़त वठी पोइ अचिणो पवे थो। हूअं त सॼे साल में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते NGOs खां वठी इंतिज़ामी अमलदारनि ऐं समाज सुधारक ताईं माण्हू दारुल अमान में मदद ख़ातिर ईंदा रहनि था ऐं नंढियूं नंढियूं तक़रीबूं ऐं सरगर्मियूं बि थींदियूं रहनि थियूं। पर साल में 2 मौक़ा अहिड़ा ख़ुशीअ भरिया हुजनि था जो उन्हनि ॿिन्ही मौक़नि ते दारुल अमान में औरतुनि लाइ ख़ुसूसी इंतज़ाम कया वञनि था त जीअं पंहिंजनि खां परे रहण ऐं क़ैद वारे अहसास मां संदन छुटकारो मिले। ॿिन्ही ईदुनि खे पंहिंजनि खां परे ही सभु सूरबंदियूं कीअं मल्हाइनि थियूं, इहो सवाल खणी जॾहिं मुख़्तलिफ़ औरतुनि खां मालूम कयो वियो त हुननि जो रद्द अमल ज़रे घटि साॻियो हो त भली हू केतिरो बि सुख में हुजनि, पर ईद पंहिंजनि खां सवाइ कहिड़ी आहे। ईद त उहा न गुज़रंदी आहे जेकी पंहिंजे घर में गुज़रंदी आहे। पोइ बि उनखे असां ख़ुशी ॾियण जी कोशिशि बेइंतिहा कंदा आहियूं ऐं मैडम असांखे उहो ई प्यारु ॾींदी आहे जीअं पंहिंजे घर वारा प्यारु ॾींदा आहिनि। छा ईद ते कंदा आहियो हिते दारुल अमान में? कहिड़ियूं तयारियूं हूंदियूं आहिनि? छा छा कंदा आहियो ईद वारे ॾींहुं? बसि सर मेहंदी घुराए ॾींदी आहे मैडम, चूड़ियूं वग़ैरह जेको बि सामान हूंदो आहे उहो घुराए ॾींदी आहे, चप्पल घुराए ॾींदी आहे, कपिड़ा घुराए ॾींदी आहे। ईद में इहो ई थींदो आहे, सभु कुझु घुराए ॾींदी आहे। घर घर हूंदो आहे, पंहिंजनि जी यादि त ईंदी आहे, ॾुख थींदो आहे, पर छा कयूं मजबूर। पंहिंजनि खां हिन भेरे तव्हांजी पहिरियों दफ़ो परे थींदी ईद? जी, इहे ॿी ईद आहे मुंहिंजी। हज वारी ईद बि मां हिते कई आहे, रमज़ान वारी मां न कई आहे, हज वारी बि हिते कई आहे। पंहिंजनि खां परे कीअं थींदी आहे ईद? पंहिंजनि उहो त पोइ दिलि खे ख़बर आहे, असांखे ख़बर आहे, पर पोइ बि हिते बि असां ईद उहा ई कंदा आहियूं। फ़र्क़ु इहो आहे हिते बंदि हूं, हुते खुले माहौल में कंदा आहियूं। ईद पंहिंजनि सां गॾु अलॻि मज़ो हूंदो आहे, पर मजबूरी आहे, पंहिंजनि ई असां सां ज़ुल्म कयो आहे, इन जे करे ॾुख ज़हर जो पीअणो थो पवे। खां सवाइ ईद छा आहे? ईअं सोचे जन्नत बि न आहे, दोज़ख में आहियूं। पंहिंजनि खां सवाइ ईद न थी सघंदी आहे। भाइर आहिनि, भाइरियूं आहिनि, भेणियूं आहिनि, पीउ आहे, माउ आहे, उन्हनि खां सवाइ ईद कहिड़े कम जी आहे? उहे नाराज़ आहिनि तव्हां खां हाणे? न न, उहे नाराज़ न आहिनि। असांजी मैडम आहे, असांखे चूड़ियूं हर शइ सामान ॾींदी आहे, खाधो पीतो सिवियूं धर में सभु शइ पचाईंदा आहियूं।
पंहिंजो सामान मैडम असांखे घुराए ॾींदी आहे, खाईंदा पीअंदा आहियूं, घुमंदा आहियूं, हिते ई अंदरि हूंदा आहियूं, पार्क ते झटि घड़ी वेंदा आहियूं। मतिलबु ईद तव्हांजी पोएं दफ़े गुज़री दारुल अमान में, हिन दफ़े बि हिते ई गुज़रे पई, त कॾहिं ईअं थियो त तव्हांखे कंहिं वक़्तु ईअं ज़हन में आयो हुजे त काश मां पंहिंजे घर में हुजां, पंहिंजे भाइरनि भेनरुनि सां, पंहिंजे मिटनि माइटनि सां? सही, हिते त हाणे मजबूरी जी जॻह आहे, छो त पंहिंजनि असांखे घणो तंग कयो, ज़लील कयो। ज़ाहिर पंहिंजा यादि कंहिंखे न ईंदा आहिनि, पंहिंजा त यादि हरदमि ईंदा आहिनि, पर असांजी मजबूरी आहे, इन जे करे असां हिते बसि वक़्तु गुज़ारियूं था, मजबूरी आहे न असांजी। दुख होता है अपनों में, कैसी ईद होती है जो बंदा गुजारता है, ये बंदा फील करे तो बड़ा कुछ है। जब अपने किसी बारे में नहीं सोचते हैं तो फिर हमें क्या है, हम भी इधर अच्छे तरीके से गुजार रहे हैं, बस घर वाले ना टेंशन दें, हम इधर कोई टेंशन नहीं है, कोई कुछ भी नहीं, खुश घर से इधर हम खुश रह रहे हैं। पंहिंजनि जी कमी महसूस थिए थी, पर पोइ बि त असां सही आहियूं, ख़ुशि आहियूं। असांजी मैडम, असांजी माउ आहे, असांखे घणो कुझु हुन ॾिनो आहे, तहफ़ुज़, इज़त, मान, हर शइ असांखे ॾिनी अथई। असांखे कंहिं शइ जी कमी न आहे, बसि सिर्फ़ु पंहिंजनि जी यादि ईंदी आहे, पर जेकॾहिं वापसी कंदासीं त असांखे पंहिंजा न बख़्शींदा। इन जे लाइ बसि 3-4 महीननि में मूंसां मुलाक़ात ते बि कोई न आयो आहे। हिकु चकर मुंहिंजो भाउ हाणे 8 ॾींहं खनि थिया आया, चए पियो वापसि हल, जीअं तो चाहियो तीअं कंदासीं। अॻु में बि ईअं चई मूंखे वठी आ, पर उते कुझु बि न, वरी साॻा इहे ॾींहं मां ॾिठा। बच्चा यादि आहिनि, कर्म कबीला सभु यादि आहिनि, पर मजबूरी जेका त ॿी शइ आहे। उहो ई त अम्मा माउ पीउ वारो प्यारु ॾींदी आहे अम्मा वॾी असांखे, उहे ईअं चवंदी आहे तव्हां यादि ई न कयो, ईअं त चयो त मां तव्हांजी अम्मा आहियां। उहा घणो ई कुझु घुरंदी आहे, त बि पंहिंजी दुखी दिलि पंहिंजो यादि ज़रूरु कंदी आहे, मजबूरी ख़ातिर। इहे कोई असां हिते रही सघूं था। घर वारनि सां ॾुख थींदो आहे, उहा ॻाल्हि त कहंदी, घर वारा असांखे प्यारा हुया, असां घर वारनि खे शायदि न प्यारा हुयासीं न, इन जे करे असांखे मतिलबु इंतज़ाम न, घर में रोज़ कुटको, हर कमु बि कंदा हुआसीं, पोइ बि असांखे नाजाइज़ी मिलंदी हुई। छो पहिरीं ईद उन्हनि खां परे कीअं गुज़रंदी? ॾुख जी गुज़रंदी, पर बि ख़ुशी गुज़रंदी, उहो प्यारु न हूंदो। हर शइ हिते बि मिले थी, पर माउ पीउ जो प्यारु ॿियो हूंदो आहे, पर उहा असांखे पाण परे कया आहिनि, असां उन्हनि खां परे न थिया आहियूं। असां पंहिंजी माउ मिलण आई आहे कॾहिं? हा, आई आहे। उहा छा चवंदी? उहा चवंदी आहे त हल, मूंखे ख़बर आहे त ॿियो के ईंदियूं आहिनि, चवंदियूं आहिनि तूं न निकुर, तोखे मारदा, हीअं कंदा, तूं न निकुर, पर असांखे ख़तरो आहे, इन जे करे न निकिरंदा आहियूं। ईद ते तव्हां पंहिंजनि सां ज़ाहिर गॾु न आहियो, हिते जेके बि औरतूं दारुल अमान में आहिनि उहे कंहिं न कंहिं ॾुख तकलीफ़ में आहिनि, त ईद ते कहिड़ी तयारी कई आहे, त ईद खे कीअं मल्हाइबो हिते भरपूर तरीक़े सां, जीअं ॾुख तकलीफ़ूं विसरी वञनि? उहो त हर शइ मिलंदो, कपिड़ा मिलंदा, चूड़ी मिलंदी, चप्पल मिलंदो, हर शइ मिलंदो, पर जेकी घर जहिड़ी हिते ख़ुशी न मिलंदी। ईद तव्हां जेका गुज़रियल ईद हुई उहा हिते गुज़ारी, ईद ते ज़ाहिर जॾहिं माण्हू पंहिंजे ॻोठ में हूंदो आहे, मिटनि माइटनि खां ख़र्ची वठंदो आहे, नवां कपिड़ा ठाराईंदो आहे, घुमंदो फिरंदो आहे, हिते तव्हां ईद कीअं मल्हाईंदा आहियो? असांखे वॾी मैडम असांखे पैसा ॾींदी आहे, ख़र्च ॾींदी आहे, सभु कुझु कपिड़ो लटा थिया, इहे चंपल थिया, सभु कुझु असांखे वॾी मैडम ॾींदी आहे। असांखे कंहिंजो बि ॾुख न आहे, असांखे पंहिंजो सयूं थियूं, हलवो थियो, हेॾा ॿार घुराए। ॻोठ वारी ईद में त पंहिंजा मिट माइट ॿार नंढा हूंदा, माण्हू घुमंदो खेॾंदो, हिते त उहो न थी सघंदो हूंदो? न, हिते बसि मथे खेॾंदा आहियूं, हिते ईंदा आहियूं, बाक़ी ॿाहिरि न वेंदा आहियूं, असां हिते ई कंदा आहियूं। ईद ॾिहाड़े दारुल अमान में रहंदड़ सभई औरतूं गॾिजी ईद नमाज़ अदा करण खां पोइ ईद जी सौगात सयूं बि तयारु कनि थियूं, त बिरयानी ऐं कौरमे खां सवाइ मिठाइयूं बि दारुल अमान में पहुचनि थियूं। ईद जे नवनि वेस वॻनि जी तयारी बि दारुल अमान में थिए थी। सिलाई आंक जा रोपोका वग़ैरह पाण में कंदा आहियूं, ॿियो कुझु बि न हूंदो आहे। सिलाई वग़ैरह तव्हां पोइ हिते घर सिखिया हुयो पंहिंजे, या हिते सिखिया हुयो? घर बि सिखियल हुयासीं, हिते बि कंदा आहियूं, हिते पंहिंजो रोज़गार कंदा आहियूं। अच्छा, हिते कपिड़ा सिबंदा आहियो? हा, कपिड़ा सिबंदा आहियूं, सिलाई कंदा आहियूं। अच्छा, रोज़ानो इहो कमु कंदा आहियो या कॾहिं कॾहिं? रोज़ानो थींदा ठीकु, न त कॾहिं कॾहिं। कपिड़ा जेके हिते तव्हां सिबंदा आहियो उहे पंहिंजा ई कपिड़ा हूंदा आहिनि हिते जेके औरतूं आहिनि, या ॿाहिरों जे माण्हुनि जा बि सिबंदा? ॿाहिरनि जा ई सिबंदा आहियूं, पंहिंजा बि हूंदा आहिनि। हा, इन जे करे जेके ॿाहिरों जे माण्हुनि जा कपिड़ा सिबंदा आहियो, औरतुनि जा सिबंदा आहियो, त उन में तव्हांखे पोइ पैसा मिलंदा आहिनि? हा, पैसा मिलंदा आहिनि। घणा मिलंदा आहिनि फ़ी जोड़े जा? फ़ी जोड़े जा 250, 200 लसे जा। हा, डिज़ाइन वारे जा? डिज़ाइन वारे जा अंदाज़ में 300, 350। उहे पैसा तव्हां पंहिंजा जमा कंदा वेंदा आहियो? हा, पंहिंजे लाइ, ज़िंदगी लाइ कुझु कंदा आहियूं। अच्छा, इहो ॿुधायो हिते तव्हांजे साम्हूं हीउ ॾाढो सुठो जोड़ो जेको आहे उहो पियो आहे, इहो तव्हां ठाहियो आहे हीउ जोड़ो? हा, इन जे करे असां पाण ख़ुदि कंदा आहियूं,
पंहिंजे लाइक़ु पाण चाहियूं था।